मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी अचे, पर ही टाइम न्यूज़ ते पाण ॾिठो त पाण वारे रिपोर्टर ई ॻाल्हायो आहे संदसि वालिद सां। अगरि आई आहे, कॉल्स आयूं आहिनि भुंग लाइ, मतिलबु काफ़ी साल लॻाए छॾिया धाड़ेलनि, मुंहिंजे ख़्याल अलाए छा मसइलो हो, त मतिलबु मुंहिंजे ख़्याल त हाणे ॿियो आसिरो न करणु खपे माइटनि खे, ऐं जेको बि आहे उहो करे वठणु खपे। ऐं अगरि मतिलबु प्रिया सिंह जी गुॾी आहे, आऊं हिन शयुनि जे हक़ में न आहियां, लेकिन भला अगरि कुझु नथो थिए त पोइ सिंध जा माण्हू फोड़ी करे वठनि। हिकिड़ो प्रिया कुमारी फंड खोले छॾिजे, हुन में सॼा सिंध जा माण्हू जेके आहिनि हुन में अगरि कठा कंदासीं त पर ॾियो जानवरनि खां छॾायो न्याणी खे। सो लेकिन मूंखे त ईअं लॻे थो त ही वरी को ख़ुदा ख़बर साईं अलाए छा हिन में डबली आहे। हू जेको प्रिया कुमारी सां जुड़ियल हिकिड़ो ॾोहारी हो, उहो आज़ादु करे छॾियो पुलिस पैसा वठी, ऐं मुबैना तौर ते, या कीअं सखर पुलिस, उन ते सखर पुलिस अॼु ताईं 2 महीना थी विया आहिनि मौक़ुफ़ बि नथी ॾे, न ई को नोटिस वठे थो, कुझु न ई को नोटिस वठे थो आई जी साहब या को ॿियो साहब, न ई सिंध। अच्छा, पोइ हाणे हिन खे अगरि भुंग लाइ रैंसम लाइ फ़ोन आया आहिनि त मुंहिंजे ख़्याल त हिन लाइ त सिंध हुकूमत खे बि फंड ॾियणु खपनि, ऐं सिंध जा माण्हू ॾेई छॾींदा, भला आज़ादु करायो ॿारड़ी खे। हाणे त 3 साल पुराणो किसो थी वियो आहे, अलाए छा आहे। हाणे पाण टी वी ते हरूभरू का ॻाल्हि कयूं, पर मूंखे सम्झ न पई अचे इहा ॻाल्हि।